मानव सभ्यता के कायम रखण ऐं वधाइण में केतिरनि बर्ख साहित्यकारनि ऐं माइनास कलाकारनि पाण पतोड़ियो आहे। ये जिंदगी हिकु रंगमंच आहे ऐं हिन रंगमंच ते पेश कयल हर रचना समाज जो आईनो। असां सभु बस उन रचना में पंहिंजो पंहिंजो किरदार निभाए रहिया आहियूं। हिकु ॾींहुं पुशू कंहिं सबबु घर में ई हुई ऐं मां अकेली ॿारनि सां मैदान में रांदि करे रही हुअसि। मगर मूंखे यादि आहे उहो वक़्तु जॾहिं नक्शे ते नेताउनि हिकु लीक पाए भाउरनि खे जुदा करे छॾियो। असांखे नाज़ आहे अहिड़ियुनि शख़्सियतुनि ते जिन असांजी क़ौम जो नालो रोशन कयो आहे। नंढा हूंदा हुआसीं बाबा साईं चवंदो हो बचरो कंहिं बि शइ खे अजायो सम्झी उछलायो न, वक़्त ते कम ईंदी, वक़्त ते निंगरो नांग बि कम ईंदो आहे। मुंहिंजो फादर हिकु सुठो आर्टिस्ट हो। जेको बि एक्टिंग जो वरसो आहे उहो मूंखे पंहिंजे फादर वटां मिलियो। जेकॾहिं खीसो खाली हुजे त उनखे भरण जी चिंता ऐं जे भरियल हुजे त उनखे खाली करण जी चिंता। कुदरत जी घड़ियल हिन काइनात में माण्हू ई नाले वारो हिकु अहिड़ो प्राणी आहे जंहिंखे खीसो आहे ऐं अॼु वधि में वधि उहो ई दुखी आहे। मेकअप मैन तुंहिंजो मेकअप कंदो, मुंहं खे हथ लॻाईंदे कराईंदीअ, लिपस्टिक लॻाईंदीअ। शुरूआत मुंहिंजी इहा थी। अचो त ज़िंदगीअ जूं के पुराणियूं ऐं नयूं यादियूं ताज़ा कयूं।